नाज़रीन, कराची में एक भेरो बीहर शहदादकोट वासी के गोलिन जो खाद बनायो वियो आहे, जंहिंखां पोइ शहर में दुख जी लहर पखिड़ियल आहे। उन हवाले सां पेश आहिनि शहदादकोट वासियुनि जा ही वीचार। शहदादकोट वासियुनि खे कराची जे हथियारबंदनि पारां ॿियो लाश जो तोहफ़ो ॾिनो वियो आहे। इन सिलसिले में शहदादकोट वासियुनि में ॾुख ऐं कावड़ जी लहर आहे। इन सिलसिले में शहदादकोट वासियुनि खां मालूम कंदासीं त हू हिन क़त्ल जे वाक़े खे कीअं था ॾिसनि। असां मक्सी जेको बलोच क़ौम आहे उन जे ख़िलाफ़ मुहाजिरनि जेका रत जी रांदि खेॾी आहे, असां लाइ वॾो ज़ुल्म आहे। गवर्नमेंट असां लाइ कुझु नथो करे। बेगुनाह असांजो को बि कराची वञे त उनखे मारे था छॾनि, सम्झो। इन लाइ असां गवर्नमेंट खे अपील था कयूं, सदर खे अपील था कयूं, या असांजा पंहिंजा वॾा नवाब आहिनि, असां उन्हनि जा बचा आहियूं। अॼु तक वोट उन्हनि खे ॾिनो आहे। असां हर शइ असांजो सिर बि उन्हनि लाइ कुर्बान आहे। पर असांखे हे जेके निशानियूं मिलनि थियूं न, असांखे जेके मैयतूं जेके असां खणी असां थकी पिया आहियूं। असांखे बेगुनाह छो थो मारियो वञे? असां चवंदा जंहिं कयो आहे उनखे बि सज़ा मिलणु खपे। बेगुनाह मक्सी जेको आहे असांजा बरोच सिंधी कुसजनि था उते सरेआम, उन्हनि जा लाश खणण वारा बि उते कोन्हनि। मां पंहिंजो पुटु खणी आयुमि, घटि में घटि 150-200 लाशो पियो आहे अंदरि सर्दखाने में। को कंहिंजी वारसी न आहे, कंहिंजो चहिरो बिगड़ल आहे, कंहिंजो छा आहे, कंहिंजी का उज़बो कोन्हे। इन असांजा ज़ुल्म थो हले। इहा सरासर हिकिड़ी साज़िश आहे, हीउ वाक़ियो न आहे, हीउ क़तल आहे। छो त जॾहिं बि सिंधी असां मुहाजिर सूबो ठाहिण न ॾींदासीं त हुननि हिकिड़ो इंतकामी निशान बणाई ॾे सिंधनि ऐं बलोचनि खे क़त्लेआम करण जी साज़िश शुरू करे ॾिनी आहे। ऐं जेसि ताईं असां पाण में मुतफ़िक़ न थींदासीं, हुननि सां मुंहुं ॾियण लाइ तयारु न थींदासीं, ईअं असांजा लाशा ईंदा रहंदा। जेको आहे जनाब मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब, सैयद क़ाइम अली शाह साहब ऐं नवाबज़ादा मीनाद अली ख़ान मक्सी साहब खे अपील था कयूं हिन प्लेटफॉर्म तां त हीउ सपाब जे नौजवान खे शहीद कयो वियो आहे सिर्फ़ु इन जे करे जो हो बलोच आहे। मुहाजिर सिर्फ़ु जेको आहे सिंधियुनि ऐं बलोचनि जा जनाज़ा असां मोकिले रहिया आहिनि। असां उन्हनि खे अपील था कयूं त MQM खे पीपल्स पार्टी जे इतिहादी दुर खां अलॻि करे उन्हनि खे जेको आहे सरेआम जेको आहे फांसियूं ॾिनी वञनि। यही ॾिसो था कि टारगेट में जेको कराची में हले थो, टारगेट जे सिलसिले में हाणे पहिरियों त कोई पाण में हिननि जो मसइलो हुयो मुहाजिरनि जो, उन खां पोइ इहो जेकी ॻाल्हि आहे असांजे रूरल एरिया में जेका सिंधी या बलोच या कोई सिंध जा जेका बि रहवासी आहिनि, जेका वञनि था पंहिंजे रोज़गार जे लाइ या पंहिंजी जॉब जे सिलसिले में या पंहिंजे जेकी असांजे पसमानदगी जी वजह खां शहरनि में वञनि था, उहो पसंदि नथो अचे, उन्हनि खे टारगेट करे मारनि था। इहो शहदादकोट जे हवाले सां ॿी लाश आहे, उहे सिंध में काफ़ी लाशूं आयूं आहिनि। मां सम्झां थो इन में हाणे वक़्तु आयो आहे कि असांखे हाणे पाण में पंहिंजी सिंध जी धरती जे हवाले सां अगरि गॾु न थींदासीं और जीअं असां पंहिंजे अलॻि अलॻि ग्रुपनि में घुमूं था त असांखे कुतिर कंदा वेंदासीं, माण्हू नौजवान शहीद थींदा वेंदा और असां कुझु न करे सघंदासीं। हुकूमत मां सम्झां थी जेको उनखे करणु खपे उहो कोन थी करे। हुकूमत में अहिड़ा माण्हू वेठा आहिनि जंहिंजा वेस्टेड इंट्रस्ट सिर्फ़ु पंहिंजी ज़ात ताणी महदूद आहिनि या पंहिंजी जेब ताणी महदूद हूंदो, जंहिंमें असांजा नौजवान क़त्ल और शहीद था थियनि। असां सख़्तु मज़म्मत कयूं था और इंशाअल्लाह ताला इन ॻाल्हियुनि जे मथे मां पहिरियों बि मुंहिंजो कागज़ तयारु आहे, जेको असेंबली में अगरि उन ॿुधी त असां वॉकआउट कंदासीं पंहिंजी हुकूमत के खिलाफ। नाज़रीन, कराची में दहशतगर्दनि हथां मारिजी वियल शहदादकोट जे नौजवान इमदाद मक्सी जे क़त्ल बाबति शहदादकोट वासियुनि जा मां वीचार ॾिठा। हाणे ॾिसणो इहो आहे त सिंधी ऐं बलोच क़ौम जे टारगेट किलिंग ते ज़ाब्ते आणण लाइ सिंध हुकूमत कहिड़ो उपाउ वठे थी। कैमरामैन साजिद खरल सां गॾु ज़मीर खरल, मेहरान TV न्यूज़, शहदादकोट।